अस्सलामुअलैकुम। अॼु असां इंग्लिश जी शुरूआत कंदासीं। इंग्लिश ज़बान में सभ खां बेसिक शइ अल्फ़ाबेट ईंदी आहे। अल्फ़ाबेट बेसिकली असां जेको आहे आवाज़नि खे बि चवंदा आहियूं ऐं आवाज़ केतिरनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि त असां पढ़िया आहिनि त अल्फ़ाबेट यानी सिंधीअ में असां 52 आवाज़ पढ़िया आहिनि ऐं जेको आहे इंग्लिश में असां 26 आवाज़ पढ़िया आहिनि। जीअं A B C खां वठी Z ताईं इहे असां घणा पढ़िया आहिनि 26 आवाज़ पढ़िया आहिनि। अच्छा 26 आवाज़ जेॾी महिल असां पढ़ी दम कंदा आहियूं त उन खां बाद में असां छा सिखंदा आहियूं त जेको आहे लेटर्स सिखंदा आहियूं। लेटर्स यानी अखर। अच्छा अखर यानी अल्फ़ाबेट ऐं अखरनि में छा फ़र्क़ु हूंदो आहे त अल्फ़ाबेट असां जस्ट आवाज़नि खे चवंदा आहियूं, ठीकु आहे, ऐं लेटर असां छा खे चवंदा आहियूं, असां जेको आहे उचारनि खे, लिखत खे, निशानीअ खे असां लेटर चवंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं अल्फ़ाबेट जेका हूंदी आहे अल्फ़ाबेट 26 अखरनि ते मुश्तमिल हूंदी आहे, 26 अखरनि ते। ऐं लेटर जेको हूंदो आहे उहो सिंगल अखर ते मुश्तमिल हूंदो आहे। जीअं A थी वियो, B थी वियो, C थी वियो या D थी वियो, इहे सभु छा आहिनि, इहे सभु लेटर आहिनि। अल्फ़ाबेट लेटर जो इहे फ़र्क़ु थी ॻाल्हि आहे त अल्फ़ाबेट असां आवाज़नि खे चवंदा आहियूं ऐं लेटर असां निशानियुनि खे चवंदा आहियूं। इहो अल्फ़ाबेट ऐं लेटर जो फ़र्क़ु थी वियो। उन खां बाद में जेको इंग्लिश ज़बान आहे उन में जॾहिं अखर जॾहिं मिलंदा आहिनि, यानी इहे जेके अखर आहिनि जॾहिं मिलंदा आहिनि त पोइ असां छा ठाहींदा आहियूं, वर्ड ठाहींदा आहियूं। वर्ड यानी लफ़्ज़ ठाहींदा आहियूं। अच्छा कीअं, जे मिसाल केट थी वियो CAT, यानी 3 अखर मिलिया न, C + A + T, जॾहिं इहे 3 अखर मिलिया त असांजो लफ़्ज़ छा ठही वियो, केट ठही वियो। यानी अखरनि जो जेको मेड़ आहे उहो छा ठाहींदो आहे, लफ़्ज़ ठाहींदो आहे। अच्छा हाणे वरी थोरो मथां खां चवंदा त अल्फ़ाबेट यानी आवाज़, लेटर यानी निशानियूं, वर्ड यानी लफ़्ज़। अल्फ़ाबेट छा हूंदो आहे, आवाज़नि खे चइबो आहे, लेटर असां छा खे चवंदा आहियूं, निशानियुनि खे चवंदा आहियूं, ऐं वर्ड असां लफ़्ज़नि खे चवंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं लेटरनि जो जेको हुजूम आहे जॾहिं मिलंदो त पोइ हिकिड़ो लफ़्ज़ ठहंदो। अच्छा हाणे लफ़्ज़नि खां बाद में जेको अचे थो असांजो, उहो अचे थो सेंटेंस। उहो छा अचे थो, सेंटेंस यानी जुमिलो। अच्छा हीउ जेको आहे ज़रूरी जेको हिननि चइनी शयुनि मां आहे, उहो ज़रूरी में ज़रूरी शइ आहे वर्ड। यानी जेतिरा तव्हांखे लफ़्ज़ यादि हूंदा ओतिरा ई तव्हां जेको आहे उहो जुमिला यादि करे सघंदा। तव्हांखे जेकॾहिं स्ट्रक्चर ठाहे ॾेखारियां त सभ खां पहिरीं इंग्लिश में ईंदी आहे असांजी अल्फ़ाबेट प्लस में लेटर, ठीकु आहे। उन खां बाद में असांजो ईंदो आहे वर्ड, ऐं वर्ड्स खां बाद में असांजा ईंदा आहिनि सेंटेंस खां बाद में असांजा हूंदा आहिनि स्पीच या पैराग्राफ। उन खां बाद में मूं तव्हांखे ॿुधायो त जेको इंग्लिश में इम्पोर्टेंट चीज़ हूंदी आहे उहा हूंदी आहे वर्ड्स यानी जेतिरा लफ़्ज़ तव्हांखे यादि हूंदा ओतिरी तव्हांजी इंग्लिश जेका आहे इम्प्रूव थींदी। अच्छा कुझु लफ़्ज़ आहिनि जेके तव्हांजे आॾो आउं रखां थो, इहे सफ़ा आम जेके आहिनि असांखे यादि हुजणु घुरिजनि। अच्छा हिते लिखूंसि था साइड में। अच्छा हाणे हे लफ़्ज़ तव्हांखे माना लाज़मी तौर ते यादि हुजणु खपनि, जेके माना सफ़ा आसान में आसान इंग्लिश जा शुरूआती। जीअं आहे थी वियो, आहे माना आऊं। जीअं वी थी वियो, वी माना असीं। जीअं यू थी वियो, यू माना तव्हां। जीअं दे थी वियो, दे माना उहे। जीअं ही थी वियो, ही माना ही। जीअं शी थी वियो, शी माना हूअ, ठीकु आहे। जीअं इट थी वियो, इट माना इहो। अच्छा हाणे असां जिते छॾियोसीं जुमिलो उतां खां ई, जिते बि असां लेक्चर छॾियोसीं उतां खां शुरूआत कयूं था त असां पढ़ियोसीं पिए त जेके लफ़्ज़ आहिनि आम तरीक़े सां आहे, वी, यू, दे, ही, शी, इट, इहे असांखे लाज़मी यादि हुजणु खपनि। अच्छा हाणे उन खां बाद में कुझु ॿिया बि लफ़्ज़ आहिनि जेके आम रूटीन में असां इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं सुबुह जे महिल खे असां मॉर्निंग चवंदा आहियूं, मॉर्निंग, ठीकु आहे, माना सुबुह। अच्छा उन खां बाद में शाम खे असां इवनिंग चवंदा आहियूं, इवनिंग माना शाम। अच्छा असां राति खे नाइट चवंदा आहियूं, नाइट माना राति, ठीकु आहे। उन खां बाद में असां सुबुह सवेल उथण खे असां गेटअप चवंदा आहियूं, गेटअप माना उथणु। अच्छा उन खां बाद में असां वञण खे गो चवंदा आहियूं, गो माना वञणु। अच्छा उन खां बाद में असां अचण खे कमु चवंदा आहियूं, माना अचणु। असां बीहण खे स्टैंड चवंदा आहियूं, स्टैंड माना बीहणु। अच्छा उन खां बाद में असां वेहण खे सिट चवंदा आहियूं, सिट माना वेहणु। अच्छा उन खां बाद में असां पढ़ण खे रीड चवंदा आहियूं, और रीड माना पढ़णु। असां ॿुधण खे लिसन चवंदा आहियूं, लिसन माना ॿुधणु। असां ॾिसण खे वॉच चवंदा आहियूं, वॉच माना ॾिसणु। अच्छा इहे लफ़्ज़ जॾहिं असां यादि
रिसाइट माना तिलावत करणु। अच्छा, जॾहिं असां हे लफ़्ज़ यादि कंदासीं त पोइ हिकिड़ो स्ट्रक्चर आहे जंहिंजे थ्रू असां जुमिला ठाहींदासीं। जीअं मिसाल असां लफ़्ज़ यादि कयोसीं आहे, ठीकु आहे। त आहे सां जॾहिं असां गो जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं थींदो आहे गो, माना आऊं वञा थो, ठीकु आहे, जुमिलो ठही वियो। जंहिं मिसाल असां लफ़्ज़ वी यादि कयोसीं त वी रिसाइट असां लफ़्ज़ जोड़ियासीं न, लफ़्ज़ वी ऐं रिसाइट खे असां जोड़ियोसीं, हीउ हिकिड़ो वर्ड थी वियो ऐं हीउ ॿियो वर्ड थी वियो। जॾहिं असां ॿ लफ़्ज़ जोड़ियासीं त इट मीन्स इहो छा थी वियो, हिकिड़ो जुमिलो ठही वियो। इहे असांजा ठही हलिया जुमिले ठाहिण जो हिकु तरीक़ो, ठीकु आहे। अच्छा, जीअं मिसाल असांजो रीड थी वियो, असां पढ़ंदासीं आहे रीड माना आऊं पढ़ां थो, ठीकु आहे। जीअं मिसाल शी थी हलियो त शी कुक्स यानी हूअ पचाए थी, ठीकु आहे। त इहे लफ़्ज़, हीउ हिकिड़ो लफ़्ज़ थी वियो, ठीकु आहे, ऐं हीउ ॿियो लफ़्ज़ थी वियो। असां जॾहिं हिनखे हिक ॿिए सां मिलायोसीं त इहो असांजो हिकिड़ो सेंटेंस ठही हलियो। अच्छा, सेंटेंस खे ठाहिण जो इहो तरीक़ो हूंदो आहे। जेतिरा बि तव्हांखे लफ़्ज़ यादि हूंदा ओतिरी तव्हांजी इंग्लिश जेका इम्प्रूव थींदी। ऐं जेके मूं कुझु हे लफ़्ज़ लिखिया आहिनि ऐं थोरो मथे करे तव्हांखे ॾेखारियां थो, तव्हां इन्हनि खे जेकॾहिं सुठे नमूने सां यादि करे ऐं तव्हां इन्हनि जा जुमिला ठाहींदा त एटलीस्ट तव्हांजा 30 खां 40 जुमिला आसानी सां ठही वेंदा हलिया। यानी जीअं आई थी वियो, वी थी वियो, यू थी वियो, ही थी वियो, शी थी वियो, इट थी वियो, इन्हनि सभिनी सां तव्हां लॻाए सघो था। उन खां बाद में तव्हांखे हिकिड़ो फ़र्क़ु सम्झायां त 3 असां हिकिड़ा लफ़्ज़ पढ़ियासीं, उन में हिकिड़ो ही, हिकिड़ो शी ऐं हिकिड़ो इट। जॾहिं बि को बि मर्द हूंदो त असां उनजे लाइ हीअ जो इस्तेमालु कंदासीं, जॾहिं का बि औरत हूंदी उन सां असां शीअ जो इस्तेमालु कंदासीं, जॾहिं का बि शइ जेका बेजान हूंदी त उन सां असां इट इस्तेमालु कंदासीं। उन जो हिकिड़ो मिसाल एग्ज़ाम्पल तव्हांखे ॿुधायां, जीअं ही कम्स यानी हू अचे थो, पर जेकॾहिं छोकिरी हूंदी त असां ही कम्स न लॻाईंदासीं, बल्कि असां लॻाईंदासीं शी कम्स यानी हूअ अचे थी। त इहो फ़र्क़ु हीअ ई शइ थियो। अच्छा, इट जो इस्तेमालु कीअं थींदो, जीअं इट इज़ पेन, ही हिकु पेन आहे, ठीकु आहे। इट इज़ टेबल यानी हीअ टेबल आहे, ठीकु आहे। हीअं लिखूं था ही टेबल आहे, ठीकु आहे। इहो थियो इट, ही शी ऐं इट जो फ़र्क़ु, डिफरेंस। इहो थियो हिन जो डिफरेंस। इहे तव्हां जेके बि शयूं तव्हां